शॉर्टकट ज़िंदगी सिंधी वेब सीरीज़ जी कहाणी लेखक जी परिकल्पना आहे। हिन जो कंहिंसां भी को भी लाॻापो कोन्हे। जे हिन कहाणीअ जा किरदार कंहिं भी जीअरे या मुअल माण्हूअ सां मेल खाइनि था त इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ संजोग थींदो। हे हाँ हाँ शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था हू मस्तीअ जे पुठियां दीवाना थी फिरनि था हवा में उॾामी धरतीअ ते किरनि था। शॉर्टकट जिंदगी माण्हू ही तेजियनि था शॉर्टकट जिंदगी शॉर्टकट जिंदगी। अॼु जो इंसान तकिड़ो कामयाब थियण थो चाहे बिना कंहिं सख़्त मेहनत करण जे। हू उल्टा सिधा कम करे शाहूकार ऐं वॾो माण्हू बणजण थो चाहे। घुमण लाइ कार खपे, रहण लाइ वॾो आलीशान बंगलो खपे, पाइण लाइ उचा कपिड़ा खपनि, होटलुनि में पार्टियूं शाटियूं खपनि। तंहिं करे शॉर्टकट ज़िंदगी जीअण ते मजबूर आहे। पर उन्हनि जो नतीजो कहिड़ो निकिरे थो ऐं ॿिया बि कहिड़ा ख़राब ऐं तकलीफ़ पहुचाइण वारा नतीजा निकिरी सघनि था उहे लेखक जी परिकल्पना सां उजागर कयल आहिनि। त पेश आहे सिंधी वेब सीरीज़ शॉर्टकट ज़िंदगीअ जो एपिसोड पहिरियों। डैड छा थियो हीअं चुप छो वेठा छा था सोचो पिया? बस पुट के पुराणी ॻाल्हियूं पियो सोचां। हाणे सोचण सां छा थींदो डैड? जेको थी वियो सो थी वियो। हाणे अॻियां छा थियणु खपे उहो सोचणु घुरिजे। हा पुट तूं सच थो चईं। पुट जे उन वक़्तु इहे सभु ॻाल्हियूं सोचियूं हा त अॼु हे ॾींहं ॾिसणा न पवंदा। नंदलाल सेठ आख़िर अहिड़ो छा थियो आहे जो हीअं ओचितो तव्हां मिलण लाइ चयो आहे? सभु सुख त आहे न? घणो परेशान था लॻो? हीरा मां तमामु घणो परेशान आहियां। परेशान? परेशानी जो कारण? मुंहिंजो पुटु। तव्हांजो पुटु अमित वरी उन छा कयो आहे? हा मुंहिंजो पुटु अमित
अरे यार कम धंधे में ध्यान ही नथो ॾे, पंहिंजे फालतू दोस्तनि सां बेफज़ूल पैसा पियो थो उॾाए। अरे रोज़ काई न काई डिमांड लॻी पई अथसि। सेठ अॼु मॉडर्न ज़मानो थी चुको आहे, अॼुकल्ह जे ॿारनि खे काई रोक टोक पसंदि ई कोन्हे का। अरे उहो त ठीकु आहे, पर पंहिंजे कम धंधे में बि त ध्यानु ॾे न, कि न सॼी सॼी राति होटलुनि में वेही पैसा पियो थो उॾाए। यार मां त हुनखे सम्झाए सम्झाए थकिजी पियो आहियां। सेठ तव्हां दिलि न हारियो, सभु ठीकु थी वेंदो। ठीकु ठीकु वरी छा थींदो हीरा? रोज़ कंहिं न कंहिं व्याजी जो फोन तो अचे पियो पैसा वसूल करण जे लाइ। अरे मार्केट में चेक इशू करे वॾे व्याज ते पैसा पियो तो वठे। हीरा हाणे तूं ई हुनखे सम्झाइसि। सेठ तव्हां चिंता न कयो, मां हुनखे सम्झाईंदुमि। छा थियो अमित, अॼु घणो सोच में थो लॻे? छा ॿुधाए मुंहिंजा यार, अरे असांजा माउ पीउ पाण खे अलाए छा सम्झंदा आहिनि। उन्हनि जेको कयो उहो सभु जाइज़ आहे, ऐं असां जेको कयूं, अरे हुननि असांखे हिन दुनिया में सिर्फ़ु पंहिंजे लाइ ई आंदो आहे। सच तो चए मुंहिंजा यार, सच तो चए। असांखे छा खपे छा न खपे कुझु न सम्झंदा आहिनि, सिर्फ़ु हमेशा पंहिंजो हुकुम हलाईंदा आहिनि असांजे मथां। हा हू त असांखे बेवकूफ़ ऐं नालाइक सम्झी वेठा आहिनि। वाह सनी वाह, अॼु त तूं घणियूं समझदारीअ में ॻाल्हियूं थो करे। अच्छा अॼु समझदार थियो आहियां, मतलब हाणे ताईं छा हुयुमि? अरे अरे ईअं गुस्सो न कर, खण खण पैक पूरो कर। ओ छा आहे, ॿिया माण्हू सूफ़ीअ में समझदारीअ में ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर तूं त नशे में बि। नशे में? मां तोखे नशे में थो लॻां? हे वठ ॿियो पैक ठाहे, ॾिसोसि हाणे कीअं पैक थो ठाहे। असां सभिनीनि लाइ। हिन जो हिकु त नालो बि मोंटी अथसि, आहे न वफ़ादार। मोंटी मतलब वफ़ादार। हा खण हल। पर दोस्तों इहा ॻाल्हि त असां सभिनी ग्रुप मेंबरनि सां लागू आहे न। असां सभु पंहिंजे पेरेंट्स खां सतायल दुत्कारियल आहियूं। इन करे मां इहो डिसाइड कयो आहे त हिकु ॾींहुं मां पंहिंजे पेरेंट्स जी सॼी प्रॉपर्टी पंहिंजे नाले कराईंदुमि ऐं उन्हनि खे गंगा में वञी परवान करे ईंदुमि, ऐं उन खां पोइ दारूअ सां सनानु करे पाण खे पवित्र करे छॾींदुमि। ऐं मुंहिंजे पीउ जे बारे में तव्हांखे ख़बर आहे, हू वॾो हिकु क्वेश्चन बुक आहे, क्वेश्चन बुक। जीअं घर पहुच अलॻि अलॻि तरीक़े जा सवाल पैदा थी वेंदा अथसि। यार वधीक ई पी छॾियो, हिकु ॿ एॾी लंबी ॾा करणु समझ यार भॻवान। अरे अचो सेठियूं अचो, तव्हां त कंहिं रियासत जे राजा वांगुरु था अचो। हे को टाइम आहे अचण जो? किथे विया हुयो? ॿुधायो न साईं, किथे विया हुयो? अरे पापा यार छॾो यार, वञण ॾियो। अरे ॿुधायो त सही, काॾे विया हुयो? ओ पापा ओ मां ओ को चोरी करण विया हो छा, जो ॿुधाए बि नथा सघो? पापा तव्हां बि हमेशा ईअं उल्टो सुल्टो ॻाल्हाईंदा आहियो। उल्टो सुल्टो उल्टो सुल्टो वरी मां ॻाल्हाईंदो आहियां? मस त टाइम सां आया आहियो, सिर्फ़ु 2:30 थिया आहिनि। सिर्फ़ु 2:30 थिया आहिनि, लॻे थो हाणे ई नशा लाहींदो आहे मुंहिंजा। पापा सुबुह ॻाल्हायूं था न? सुबुह जो
सुबुह जो कहिड़े सुबुह जो तूं त उथंदो ई मंझंदि जो आहीं। यार पप्पा सम्झो छो न था, मूंखे निंड थी अचे। हाणे पीउ सां ॻाल्हाइण में तोखे निंड थी अचे? वञ सुम्ह वञी, मां बि ॾिसां थो तूं सुम्हें थो की न। ॾिसां वञी छा? हा वञी सुम्हंदुमि पंहिंजे रूम में। सुम्हंदे वरी धूड़, सुबुह 6 ताईं अहिड़ो चेट कंदे। न पापा, मां हाणे वञी सुम्हंदुमि, मूंखे सुबुह जल्दी उथणो आहे। जल्दी माना 2 बजे? अरे पप्पा दिमाग़ ई ॾेई छो था कयो, 2 बजे सुबुह थींदो आहे छा? त छा शाम 7 बजे थींदो आहे? अरे पप्पा मां पाण ई उथंदुमि न। ओह त तूं हाणे पाण ई उथंदे, तोखे कोई उथारे सघंदो आहे छा? पप्पा हाणे वञा, थी विया तव्हांजा सवाल पूरा। वञ भली, मुंहिंजी का हिम्मत आहे मां तोखे रोके सघां? ए भॻवान कहिड़ो पी ॾिनो अथई यार, हे पी आहे की न डाकू आहे? ओए ओए मोंटी, ओ मोंटी काथे पहुची है? लौटा लौटा। अरे हो तव्हां पी जी ॻाल्हि पिया कयो न, त मां ख़्यालनि में हली वियुमि, असुल नशा ई लाइ छॾियव। मतलब तो तू पंहिंजे पीउ खां ॾकंदो आहीं? अरे ओ ॾकण जी ॻाल्हि न आहे, पर मुंहिंजो पीउ एतिरा सवाल पुछंदो आहे, असुल टॉर्चर करे छॾींदो आहे। हा मुंहिंजो पीउ बि सेम ईअं ई थी, पर तूं वधीक ख़ुशि आहीं राजू, ॿुधाए छो? छाकाणि त तुंहिंजो पीउ मथे हली वियो आहे। छॾ छॾ मुंहिंजे पीउ खे छॾ, हलो सभु उथो हितां। छो तुंहिंजो पीउ भूत मटिजी आयो आहे छा? मुंहिंजो पीउ न, अमित जो चाचू आयो आहे। पक ई पक तुंहिंजे पीउ मोकिलियो हूंदुसि, उहो बि मथां खां। अरे तू छॾ मुंहिंजे पीउ खे, हलो सभु हितां, उथो उथो सभु, उथो हितां। हा सभु उथो। उथो। राजू वेत सभु इहो, कोई पंहिंजी जॻह तां न उथंदो। सभु ॼणा पंहिंजो पंहिंजो पैक ठाहियो ऐं मज़े सां पीओ, हिन खे मां ॾिसी वठंदुसि।